खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के बिरशा का खबर ना हो बिरशा में अवामी न्यूज़ की सालगिरह के मौके पर केक कटे हुए इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहा बिरशा में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान। असां अवामी न्यूज़ जी पूरी सत खे लख लख वाधायूं था ॾियूं जंहिं दिल जान सां अवामी न्यूज़ खे हिकु वॾी कोशिश सां हिन मोड़ ताईं पहुचायो आहे। अॼु अवामी न्यूज़ पहिरियों साल मुकमल थी वियो। पाकिस्तान भरिजी अॼु बिरशा शाह लतीफ़ प्रेस क्लब में अवामी न्यूज़ जे साल मुकमल थियण ते केक कटियो वियो। सालगिरह जे मौक़े ते शाह लतीफ़ प्रेस क्लब जे सदर नौशाद अली बुग्यो ऐं पूरी शाह लतीफ़ प्रेस क्लब जी टीम सां गॾिजी केक कटियो वियो। शाह लतीफ़ प्रेस क्लब बिरशा जे साथियुनि अवामी न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान खे मुबारकबाद ॾींदे चयो त पहिरीं त पंहिंजो तव्हांजो जेको चैनल आहे जेको साल खां शुरू थियो आहे अवामी न्यूज़ उन जा जेके बि उहिदेदार आहिनि या नुमाइंदा आहिनि उन सभिनि खे दिली मुबारकबाद पेश थो कयां ऐं जंहिं कावश सां हू पंहिंजे चैनल खे हलाए रहिया आहिनि। असांजी इहा दुआ आहे त अलाह साईं हुनखे कामयाबी अता फ़रमाए ऐं तमामु सुठी शइ आहे। अलाह कंदो त चैनल कामयाबु थींदो, कामयाबी माणे नेठि पंहिंजे मंज़िल ते पहुचंदो। दादा तमामु तव्हांजी वॾी महिरबानी आहे। अॼु अवामी न्यूज़ जी सालगिरह आहे, तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो अवामी न्यूज़ हिन वक़्तु हिकु साल मुकमिल करे चुकी आहे। अॼु उनजो सालगिरह जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। ॿियनि शहरनि जीअं हिते बिरशा जी नगरी में बि अवां जी महिनतनि सां ही अवामी न्यूज़ जी सालगिरह जो केक कटियो वियो आहे। अवामी न्यूज़ जी सालगिरह जे मौक़े ते असीं शाह लतीफ़ प्रेस क्लब बिरशा जे तरफ़ां तव्हां सभिनी जेके बि रिपोर्टर आहियो, जेका बि मीडिया जा जेके बि दोस्त आहियो या जेके अवामी न्यूज़ जी जेका बि सथ ऐं टीम आहे सभिनी खे असीं अॼु सालगिरह जे मौक़े ते दिलि जी गहराइण सां मुबारकबाद ॾियूं था। अदा तव्हांखे माना दिली तरह सां मुबारक ॾियूं था। अवामी न्यूज़ चैनल जो जेको आहे पहिरियों सालगिरह जो मौक़ो आहे ऐं इन में असां सॼे सथ खे मुबारकबाद पेश करियूं था ऐं असां उमेदु था करियूं त तव्हां जीअं ई पूरो साल काविशुनि सां गुज़ारियो आहे हिन खां पोइ बि तव्हां अञा वधीक महिनत कंदव ऐं अवामी न्यूज़ चैनल खे चैनल जी सूरत में आणींदव, लॉन्च कंदव ऐं तव्हांजूं काविशूं तव्हांजूं महिनतूं बाक़ाइदा वाखाण जोॻियूं आहिनि ऐं असां सॼे सथ खे मुबारकबाद पेश करियूं था। अवामी न्यूज़ अवां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त अवामी न्यूज़ जी पूरी टीम खे मुबारकबाद था ॾियूं ऐं अवामी न्यूज़ बहितर कमु करे रही आहे ऐं अवामी न्यूज़ मज़लूम अवाम जा मसाइल उजागर कया आहिनि ऐं उन्हनि जी चवणु हो त असां शाह लतीफ़ प्रेस क्लब तरफ़ां अवामी न्यूज़ जी पूरी टीम खे सलाम पेश था करियूं। कैमरामैन अख़्तियार उदासी सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, अवामी न्यूज़ बिरशा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।